अॼु असांजो इहो हाल थी वियो आहे। अॼु असांजो इहो हाल थी वियो आहे। ॻाल्हियूं वॾियूं वॾियूं, ॻाल्हियूं वॾियूं वॾियूं, असां हीअं कंदासीं, असां हीअं कंदासीं, तमामु ॾुख थींदो आहे। तमामु ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त जीअं जीअं को ग़रीब मिस्कीन न हो छा, जंहिंजे सीने में अमीर खां वधी मोहबत आहे, जंहिंजे सीने में बेइंतहा मोहबत आहे अलाह अलाह जे रसूल जी, पर जंहिंखे रब ताला थोरो नवाज़े थो त उनखे ठुकराए थो, न ग़रीब खे धिका थो ॾे। वदा यादि रखिजां, मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, काइनात जा वाली आहे, दुनिया उनजे साम्हूं का शइ कान्हे, ज़मीन आसमान उनजे साम्हूं मोहताज हो, पूरी दुनिया उनजे साम्हूं मोहताज हुई, पर मुंहिंजे महबूब करीम अखियुनि मां लुड़क लारे करीम रब खे फरमायो त या अल्लाह मूंखे ग़रीबी पसंदि आहे, मां ग़रीब सही आहे, पर जे क़यामत जे ॾींहुं उथारी त मूंखे ग़रीब जे टोले मां उथारिजो। बिनी जहान जे सरदार ग़रीबी पसंदि कई। अॼु असांजो इहो हाल थी वियो आहे। अॼु असांजो इहो हाल थी वियो आहे। पोइ हुक्मराननि जे मथां ताना, पोइ फलाणो ख़राबु, फलाणो ख़राबु। पोइ अदा केरु ख़राबु न आहे, सभ खां पंहिंजे इख़लाक़ किरदार खे सुधार, पाण खे सुधार त तूं केतिरो भलो आहे। खामियूं तो में केतिरियूं आहिनि, खामियूं हो में केतिरियूं आहिनि, ॿिए जे साम्हूं त जल्दी चऊं था, पर मुंहिंजा अदा इहो मुंहिंजो मौज़ू न आहे। असल में मुंहिंजो मौज़ू इहो आहे जेकॾहिं रब ताला ॾे त उनजो शुक्र अदा कजे। उथंदे वेहंदे, खाईंदे पीअंदे, घुमंदे फिरंदे, हर वक़्तु अल्लाह ताला जो शुक्र अदा कजे। रब ताला जेकॾहिं ॾे त ग़रीब मिस्कीन जो सार मिले। सैयदना हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम वटि को शख़्स आयो, दरवाज़ो खटकाई। सैयदना हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम ॿाहिरि निकिता। उन शख़्स जे अखियुनि मां ॻोढ़ा पिया कनि, रोवन पिया। फरमाई छा खपई? फरमाई थी परेशान आहियां। छाजे लाइ? 2 महीननि खां वठी तमामु परेशान आहियां, तंगी आहे, बच्चा भुख काटे रहिया आहिनि, कुझु बि न आहे। सैयदना इमाम हुसैन आली मक़ाम अलैहिस्सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु देरी कान कई, अंदरां जेको कुझु हुयो खणी अची हुनखे मुठ में बंदि करे ॾिनी। चई अचे वठि। ख़ुशि थी वियो, वियो हलियो। सैयदना इमाम हुसैन आली मक़ाम वञी रोअण शुरू कयो। रोअण लॻा, रोअण पिया। त घर वारनि पाकनि फरमायो रोई छो? चई मां रोआं इन जे करे थो त 2 महीननि खां वठी मुंहिंजो दोस्त परेशान हो, कहिड़े हाल में गुज़ारी मूंखे ख़बर न हुई। 2 महीननि खां वठी तड़पे पियो, लुचे पियो। अगरि महशर जे मैदान में अल्लाह करीम मूंखे सॾु करे घुराए, फरमाए हुसैन तुंहिंजो दोस्त 2 महीननि खां परेशान हो त मां अल्लाह जे साम्हूं कीअं जवाबु ॾींदुसि? त मुंहिंजो हक़ मां दोस्त खां पुछा कयां। अॼु असांजो हाल कहिड़ो आहे? मरे तो कोई मरे, पर पाण खाइजे, ठठ कजनि। पोइ जेकॾहिं तरीक़त में भाव आहे उनजी सार मिलंदासीं। केतिरनि महीननि खां बेरोज़गार आहे, केतिरो परेशान हाल आहे, उनजे घर में कुझु आहे या न आहे? न, बाबा पाण कर, पाण कर, इहो माल अचे पाण वठिजे। कंहिं मिस्कीन जी सार मिलंदासीं। वॾा पीर कामिल हमेशह दर्स ॾींदो आहे त पाण में मोहबत कयो, हिक ॿिए जो ख़्यालु कयो, गिला गीबत न कयो, हिक ॿिए जा पेर न कढो, दीन जो कमु कयो, दीन जे कम खे चंबड़ी पो। इंशाअल्लाह ताला अल्लाह तव्हां सां गॾु आहे, अल्लाह जो रसूल बि तव्हां सां गॾु आहे। सचाई अख़्तियार कयो। ख़ुदा जो कसम, जेको दीन जे कम में ज़रीब सचाई अख़्तियार कंदो आहे, अल्लाह ताला उन जे रिश्तनि खे आसानी सां पैदा कंदो वेंदो आहे, आसानी सां पैदा कंदो वेंदो आहे। पर जंहिं बि जेकॾहिं दीन जे कम में जंहिं कोताही कई, जंहिं बि पाण खे ईच नीच कयो, अल्लाह ताला उनखे दरबदर थो करे, अल्लाह ताला उनखे दरबदर थो करे। असल मक़सदु छा आहे? असल जेको मक़सदु आहे सचाई, असां मां उहा ख़तम थी वई आहे। निमाज़ साॻी आहे, क़ुरान साॻो आहे, खीर साॻो आहे, लस्सी साॻी आहे, तारा साॻा आहिनि, चंड साॻो आहे, सभु कुझु साॻो आहे। पर असल छा आहे? असांजे सीननि ते कट चढ़ी वई आहे, ज़ाहिरी चमका। असां हेड़ा आहियूं, ज़ाहिरी चमका। नारा ईअं लॻाईंदासीं जो जुनैद बगदादी जा पुट आहियूं। कल्बकारा आहिनि, दुआ क़बूल नथी थिए, निमाज़ में सुकून नथो अचे, हर कम खे कारोबार, क़ुरान खे कारोबार, नात खे कारोबार, ज़िक्र खे कारोबार, वाइज़ खे कारोबार।
तबलीग के कारोबार, दावत के कारोबार, हर कम के कारोबार। अफसोस आया मशर के मैदान में हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सामने केड़ो कंद खड़ा दी, या रसूल अल्लाह तुझे दीन के साथ तमाशो कयो, या रसूल अल्लाह तुझे दीन के साथ चर्चो कयो हो, या रसूल अल्लाह साथ तुझे दीन के कारोबार कयो हो। तो छा थी तो जेके असां चऊं था बिली जान जो छुटकारो, जेके असां चऊं था कब्र हशर जो सहारो, जेके असां चऊं था पुलसरा जे तार खां बचाईंदो, जेके असां चऊं था दोज़ख जी बाहि खां बचाईंदो, जेके असां चऊं था त नेकियूं खुटी पतियूं खीसे मां पर्ची कढी ऐं गुनहगार जे खीसे में विझंदो, जेके असां चऊं था त पंहिंजे उम्मत जे मथां कख बर्दाश्त न कंदो, जेके असां चऊं था त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेसी राज़ी न थींदो जेसी उन जो को उम्मती दोज़ख में रहबो, जेके असां चऊं था त पूरी कायनात खां वधीक सिज चंड कतियूं तारनि खां वधीक अशरफुल मखलूकात खां वधीक पंहिंजी उम्मत सां प्यार करे थो ऐं उन सां धोखो कयूं। यार पोइ असांजी हालत हे पा, पोइ असांजी हालत हे पा, पोइ असां छो चऊं सदक या रसूल अल्लाह कूड़ो ज़बान सां अफ़सोस आहे असांजे हाल ते। त मुंहिंजा साईं मुंहिंजो इहो ई हिते एंड आहे, ख़तमु आहे त सचाई अख़्तियार कजे, सचाईअ खां बग़ैर कुझु बि न आहे। अॼु दुश्मन जी वॾी अटैक आहे, अॼु दुश्मन जो वॾो अटैक आहे, पाण में फिरके वारे था मसले कहिड़े सुननि जे मथां वॾा मसला अची रहिया आहिनि पाण में। अफ़सोस असां पाण में कोन था ठहूं, दुख जहिड़ी ॻाल्हि पाण में कोन था चऊं। अरे ॿिया त सही आहे पर हिकु मुर्शिद जा मुरीद पाण में नथा ॾियनि, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि। हिकु मुर्शिद जा हिकु रूहानी अपो, हिकु रूहानी कामो क़िबलो उहे हिक ॿिए जे पेरनि करण लाइ तयार वेठा। ॿियनि ते कहिड़ी मयार आहे, ॿियनि ते कहिड़ी मयार आहे। जेकॾहिं रब ताला जेके थोरो नवाज़े, थोरो ग़रीब खे लिफ्टी न आहे, बाबा गाॾी आहे पंहिंजी हलो बस देरी न आहे। अरे बाबा हुनजे सीने में बि अहले बैत जी मोहब्बत आहे, हुनजे सीने में मदीने वाले साईं जी मोहब्बत आहे। जेकॾहिं किराओ न आहे त कुर्ब करे खणी पहुचाई त सही, थी सघे थो हुनजे सदके मुर्शिद मथां वधीक राज़ी थी वञे, थी सघे थो हुनजे सदके अल्लाह मथां वधीक करम कई न, पर न कंदासीं रस्ते में ख़र्च करे भाड़ा प्यारे। अफ़सोस आया पोइ छा चवंदो, रोंदो न, सब्र कंदो न, चवंदो न मुंहिंजा पीउ अचण जे लाइ दिलि तड़पे थी पर नथो अची सघां। मशर जे मैदान में कहिड़ो कंद खणंदे महबूब जे साम्हूं, मुर्शिद जे साम्हूं कहिड़ो कंद खणंदे? उन खे पाइजे, उन खे वठी अचे, जेके काटन पातल हुजे उन खे वठी अचे, किसे भर पैसा भरियल हुजनि। मुंहिंजा न इहा फ़क़ीरी न आहे, इहा इंसानियत न आहे, इहा फ़क़ीरी न खे चइबो आहे। फ़क़ीर उनखे चइबो आहे जो फ़क़ीर जी सार लहे, फ़क़ीर उनखे चइबो आहे उन खां हाल अहवाल पुछे त तुंहिंजे मथां वक़्तु कीअं थो गुज़रे, तूं कीअं पियो गुज़ारी, तुंहिंजे घर में छा थो बचे। पर केरु सार लॻो, केरु सार लॻो? तॾहिं जो ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अती रस या रसूल अल्लाह, मुंहिंजा आका मुंहिंजो तोखां सवाइ ॿियो केरु कोन्हे। ही दुनिया दुरंगी आहे, दुनिया धोखेबाज़ आहे, दुनिया मतलब परस्त आहे, कुझु बि न आहे दुनिया में। आसरो आहे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो, तूं ई अच, तोखां सवाइ ॿियो को चारो ई कोन्हे। त मुंहिंजा साईं रब करीम खां दुआ आहे अल्लाह ताला पंहिंजे हाल में रखे, अल्लाह ताला सिधे रस्ते ते हलाए, अल्लाह ताला हमेशह हक़ ऐं सच ते हलाए। ये दुनिया तमाम तंग थी वञे, ॾींहों ॾींहुं तंग थी वञे, काफ़िरनि यज़ीदनि यहूदनि जी वार ॾींहों ॾींहुं तेज़ आहे। हमेशह दुआ करो अल्लाह ताला असांखे पंहिंजे पनाह में रखे, पंहिंजे पीर कामिल जी मोहब्बत जे, पंहिंजे पीर कामिल जी मोहब्बत में जीआरे, पंहिंजे पीर कामिल जी मोहब्बत में मारे। छो त मोहब्बत ई हमेशह मंज़िल ते पहुचाईंदी आहे। बाक़ी लतीफ़ साईं जो शेर कोन्हे त ठले कुंगरी तरे भरी कुंगरी ठला फेराए, असां में वो हाल थी वियो आहे, तरे भरी कुंगरी ठला फेराए। पंहिंजे ने थांव जो सोराख़ भॻल आहे, समाइजी का शइ नथी, ज़ोर नारनि ते, ज़ोर पाण खे चमकाइण ते,
असां थी वियो ठला ठले थरे भई टुकरी ठला फेरा जे मनाणी सोना जो ठला फेरा ये ठला फेरा के कम जा कोरन के सुभान अल्लाह एड़ी होगे सुभान अल्लाह जी ज़बान मां निकरे हज़रत सरी सकती रहमतुल्लाह अलैहि जब फरमायो तो सुभान अल्लाह चओ हिक दफ़ो बस के पुछा के साईं छो जी तू हिक दफ़ो जे करे सुभान अल्लाह दिल सां चई वो हिक दफ़ो सुभान अल्लाह तुझा बई जहान चमकाए छॾींदी असली मकसद ही हुआ सुरफ करीम का दुआ या पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अज महीनो खबन वारो महीनो शुरू आहे